जिंदा दिल कौम आ जानवरन में ऐं इंसान में फर्क है आ जो इंसान पंहिंजो फैसलो पंहिंजी मर्ज़ी सां करे सघे थो। पंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई जेल काटे आयो आहे। शौक़ असांजो हुयो मौज़म साहब ऐं असांजो शौक़ हुयो जो तव्हांजी ख़ातिर सिंध जे माण्हुनि जी ख़ातिर जेल वञूं, पर वारो केरु मौक़ो केरु खणी वियो? गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई। त गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई खे मुंहिंजी गुज़ारिश आहे जो सभु हिकिड़ो सलूट पेश कयो गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई खे। ऐं अल्लाह गुलाम मुर्तज़ा जतोई खे सिहत ऐं ज़िंदगी अता फ़रमाए ऐं इंशाअल्लाह गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई पंहिंजे वालिद साहब वांगुरु वज़ीर आज़म पाकिस्तान थींदो इंशाअल्लाह। अहिड़े तरीक़े सां असां सभिनी में बि हिकिड़ो जोश ऐं जज़्बो हुजणु खपे जो पाणी ते जेको धाड़ो लॻंदो आहे, पाणी जे नाले ते हमेशह करबला जो मैदान यादि ईंदो आहे। जॾहिं बि पाणी जी ॻाल्हि ईंदी आहे त करबला जो किसो यादि अची वेंदो आहे। भले हो सुन्नी हुजे शिया हुजे, पर इमाम हुसैन त सभिनी जो इमाम आहे। त हिन करे हिन मैटर खे तमामु सीरियसली असांखे वठिणो पवंदो। रुगो सिंध में पंहिंजा शहर बंदि करे रोडनि ते जलूस कढण सां मूंखे नथो लॻे जो कैनालनि जो कमु बंदि थींदो। असां हिते पंहिंजी दुकानूं बंदि कयूं, हिक ॿिए खे ॾिसी चऊं धाड़ो लॻी वियो, कैनाल नामंज़ूर नामंज़ूर, मूंखे नथो लॻे कुझु थींदो। हे को पंहिंजो दिलि त हल्को असां करे वेंदासीं ज़ोर सां नारा हणण में, पर हो जेके कैनाल ठाहिनि था हुननि में फ़र्क़ु न पवंदो। हिन करे मुंहिंजी गुज़ारिश आहे जो तयारी कयो, जो थी सघे थो असां सभिनी सिंध वारनि खे वॾे काफ़िले जी शकिल में हुन जाइ ते वञणो पए जिथे कैनाल ठहनि था ऐं हुतां मज़दूरनि खे भॼाइणो पए। हिन लाइ तव्हां किंगरी वारा त तयारु आहियो, पर बाक़ी सिंध बि तयारु आहे या न आहे? किंगरी वारनि खे ख़ासि तौर ते असांजी ट्रेनिंग मिलियल आहे। बाक़ी सिंध में अञा ताईं मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां, वञी न सघिया आहियूं, पर मौज़म साहब बि हिकिड़ो बबर शेर आहे। लाज़मी लाड़काणा जे माण्हुनि खे हुननि बि तयारु कयो हूंदो। असांजा हिते मौज़ूद महिमान वेठा आहिनि, मीर साहब वेठो आहे, मीर शाहनवाज़, लाज़मी कोटगी जे ऐं ख़ैरपुर जे माण्हुनि खे तयारी कराई हूंदी। असांजा सांगड़ जा बि राजड़ साहिबान वेठा आहिनि, गुलाम दस्तगीर राजड़ जेको सांगड़ में एमपीए जी इलेक्शन खटी आहे, हुनजो पुटु बि वेठो आहे। हिते जमायती बि आहिनि, हिमायती बि आहिनि, सभु मौजूद आहिनि। अगरि अहिड़ो वक़्तु अची वियो जो बाबा हलणो आहे ऐं हुते कैनाल बंदि कराइणा आहिनि ऐं मज़दूरनि खे डंडा हणी भॼाइणो आहे, इंजीनियरनि खे हुतां भॼाइणो आहे, त तव्हां तयारु आहियो न आहियो? तव्हांखे न सॼे सिंध खे चवां थो। हिन लाइ तयारी तमामु ज़रूरी आहे। ऐं गर्मी बि अचे थी, गर्मी में उहो ई दिमाग़ माण्हू जो कमु न कंदो आहे, त ख़ौफ़ बि न हूंदो ऐं दिलि कमु कंदी। जॾहिं बि इंसान जी दिलि हुनजे दिमाग़ खां वधीक कमु कंदी आहे तॾहिं इनकलाब ईंदो आहे। जेसि ताईं दिमाग़ वधीक कमु कंदो, सियाणो माण्हू हूंदो त दिमाग़ बंदि कराईंदो तव्हांजे कम खे, बाबा मार्च कयो, ईअं न त सूबेदार तव्हांखे वञी बंदि करे। ऐं जॾहिं दिलि वधी वेंदी ऐं दिलि वधी वेंदी ऐं दिलि वधीक कमु कंदी त दिमाग़ घटि कमु कंदो ऐं पोइ तव्हां इनकलाब में कामयाबु थी वेंदो। मुंहिंजी थ्योरी जेकी आहे, मूंखे जेकी समझ अचे थी। ॿी ॻाल्हि, पीपल्स पार्टी खे प्यारो हिकिड़ो मंशूर हुयो, रोटी कपिड़ा मकान। सिंध में तमामु घणी गुरबत हुई सन 70 में 80 में, तो माण्हू इम्प्रेस थी विया
मुतासिर थी विया जो घर वेठे वेठे रोटी भी मिलंदी, कपड़ो भी मिलंदो, मकान भी मिलंदो। जॾहिं त हिन नारे में दुनिया में अमल को इंसान जो बचो करे ही नथो सघे। रोटी जो ज़िम्मो अल्लाह साईं जो आहे। अगर को माण्हू चए जो मां तव्हांखे रोटी ॾींदुमि त अल्लाह सां टकराओ आहे, हे मुमकिन ई न आहे। कपड़ा हर को माण्हू पंहिंजा मज़दूरी करे, मेहनत करे, कमाए ऐं पाण ख़रीद करे सघे थो। मकान, किराए जे मकान में भी जिंदगी गुज़री वेंदी आहे, असल मकान त क़बर आहे। इन करे हे नारो कूड़ो हुयो, बिल्कुलु ग़लति हुयो। शॉर्टकट जी तलाश करणी आहे। शॉर्टकट छा हूंदो आहे? शॉर्टकट हे हूंदो आहे जो असां तलाश कयूं जो बाबा हाणे वरी साॻे ख़ानदान जो को माण्हू निकितो आहे, असां हुनजे कट लॻूं। हाणे पीपल्स पार्टी 2 हिस्सनि में थी वञे, असां हिकिड़े ग्रुप जे कट लॻूं। हाणे ज़रदारी साहब बीमार आहे, हो गुज़ारे वञे, पोइ असांजो वारो अची वेंदो। हे सभु शॉर्टकट आहे। हिन ते जेको गैरतमंद ऐं दिलेर माण्हू हूंदो आहे हुनखे अहिड़े क़िस्म जो इक़्तिदार न खपे जो तव्हांजो सियासी दुश्मन गुज़ारे वञे ऐं तव्हांखे इक़्तिदार मिले। अहिड़ो इक़्तिदार न खपे। दुश्मन मौजूद हुजे ऐं पंहिंजी ताक़त में मगन हुजे, वॾो पैसो हुजे हुन वटि, हथियार हुजनि, हुकूमत हुजे ऐं असां मुक़ाबलो कयूं ऐं पोइ हुनखे हारायूं, पोइ मज़ो ईंदो। मुंहिंजी ॻाल्हि लाज़मी तव्हांखे समझ ईंदी हूंदी। मां सम्झाइण जी कोशिश त कयां थो, पर कुझु माण्हू न बि सम्झी सघंदा आहिनि मुंहिंजी ॻाल्हियूं, मथां गुज़री वेंदियूं आहिनि। पर वञी सोचिजो जो मां कहिड़ी ॻाल्हि थो कयां ऐं हे ॻाल्हियूं छो थो कयां। हे रिवाज बिल्कुलु पुराणा थी विया आहिनि। स्कूलनि में बि, कॉलेजनि में बि ॿार शोर कंदा आहिनि। ओड़े तरीक़े सां सिंध में रुगो शोर थो थिए, अमल नथो थिए। अमल करण लाइ आख़िरकार काफ़िलनि जी सूरत में हलणो पवंदो। ॿी ॻाल्हि, मां सलाम पेश थो कयां अयाज़ लतीफ़ पनीजे साहब खे। अॼु बि पीपल्स पार्टी जी तरफ़ों अलाए केतिरो ऑफर हुनखे आहिनि जो अॼु तोखे एडवाइज़री ॾियूं था, हो तयारु न आहे मुक़ाबिलो करण लाइ असां सां गॾु बीठो आहे। सफदर अब्बासी साहब, मौज़म अब्बासी साहब, बेनज़ीर साहिबा जे दौर में पीपल्स पार्टी खे हलाइण वारो घरानो हिननि जो हुयो। अॼु हे पीर पगारे सां हक़ जी राह में मुक़ाबिलो करण लाइ गॾु बीठा आहिनि। अलाए केतिरियूं ऑफर्स हाणे बि हिननि खे आहिनि जो अचो तव्हांखे वज़ारतूं ॾियनि, पर हे वञण लाइ तयारु न आहिनि। अहिड़े क़िस्म में असां सां तमामु गैरतमंद जेके बीठा आहिनि, तारीख़ ज़रूर लिखंदी। अॼु खां 100 साल खां बाद में बि तारीख़ कॾहिं कंहिंखे माफ़ न कंदी आहे ऐं कंहिंजो गुनाह हुजे हो बि खोलींदी आहे, कंहिंजो सवाबु हुजे त हो बि खोलींदी आहे तारीख़। जेके तारीख़ में ज़िंदा रहंदा आहिनि चवंदा आहिनि न बाबा अमर थी वियो, मरण खां पोइ बि माण्हुनि खे यादि आहे। हो तारीख़ में माण्हू यादि रहंदो आहे, न त हर कंहिंखे त मरणो आहे। मां चीमा साहब खे बि ऐं तव्हां सभिनी खे बि गुज़ारिश कंदुमि ऐं पार्टी जी लीडरशिप जेकी ज़िले ते आहे, जेकी सूबे ते आहे, सभिनी खे गुज़ारिश कंदुमि जो असांजे लीडर पीर साईं पगारे पंहिंजो सफ़र करे, रूहानी सफ़र करे हिकिड़ो माहौल असांखे पूरो ठाहे ॾिनो आहे। तव्हां सभिनी ॾिठो सफ़र कीअं हुयो पीर पगारे जो। सॼी दुनिया हैरान थी वई जो अञा बि पीरी मुरीदी हले थी, अञा बि लख ई माण्हू जमा थियनि था, सॼी राति पंहिंजे मुर्शिद जो इंतज़ार कनि था, सुबुह जो दीदार करे पोइ वापसि घर वञनि था। त पीर पगारे असां सभिनी खे माहौल ठाहे ॾिनो आहे जो पाणी जे ख़िलाफ़ तव्हां तहरीक हलायो। हाणे पीर साहब जो कमु न आहे, हाणे असां सियासी लीडर्स जेके सियासत हलायूं था, पीर साहब जी सियासत असांजी कोताही आहे, पीर पगारे जी हिन में कोताही न आहे। पीर साहब त माहौल ठाहे ॾिनो आहे, हाणे असांजी कमज़ोरी आहे जो असां चुप करे वेठा आहियूं। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ते गौर कयो था? पीर साहब असांखे पूरो माहौल ठाहे ॾिनो आहे, हिकिड़ो सफ़र करे पंहिंजे ॿारनि सां पूरे महीने जो सफ़र करे ऐं असांखे माहौल ठाहे ॾिनो आहे। असां सुस्त आहियूं, असां पंहिंजी कोताही ते बिल्कुलु ऐलान कयूं था जो असांखे सुस्ती जी बीमारी आहे। हो बीमारी असांखे ख़तमु करणी पवंदी ऐं पोइ वञी अवाम बि राज़ी थींदी
पीर साईं बि राज़ी थींदो ऐं अल्लाह पाक बि राज़ी थींदो। एतिरो माहौल ठाहिण खां पोइ बि असां अगरि सुस्ती कंदासीं ऐं वक़्तु गुज़री वेंदो त असांजो लीडर पीर पगारो बि सोचींदो बाबा मां पूरो महीनो सिंध पंजाब बलूचिस्तान में सफ़र करे पंहिंजे जेके सियासत हलाइनि था हुननि खे माहौल ठाहे ॾिनो आहे, पोइ बि हिननि जो आराम ख़तमु नथो थिए, पोइ त बाबा बंदो ॼाणे अल्लाह ॼाणे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, तव्हांखे एतिरी असां तकलीफ़ ॾिनी, एतिरो इंतज़ारु करायो आहे। हाणे ॿिया प्रोग्राम बि कुझु ॾींहंनि खां पोइ गंबट में बि कंदासीं, शोबेदेरे में बि कंदासीं, जन पालकनि में बि कंदासीं, सभिनी खे एक्टिव करण जी कोशिशि कंदासीं। इंशाअल्लाह ताला कंहिं नालनि खे बंदि कराईंदासीं।